बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। अॻूणो वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली अबाणे इलाइक़े रोझान जमाली में मिटी मां हवाले। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जी जनाज़ा नमाज़ जाफ़राबाद जे इलाइक़े रोझान जमाली में अदा करण बाद खेसि अबाणे क़ब्रिस्तान में सरकारी एज़ाज़ सां हज़ारें आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में सिंध ऐं बलूचिस्तान जे सूबाई वज़ीरनि, इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाननि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जे लाॾाणे जे सोग में डेरा लायार, ओस्ता मोहम्मद, गंदा खां ऐं रोझान जमाली शहर मुकम्मल तौर ते बंदि रहिया। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली 76 सालनि जी ॼमार में लाॾाणो कयो। संदसि मढ़ इस्लामाबाद खां C-130 तैयारे ज़रिए जैकबाबाद एयरपोर्ट पहुचायो वियो, जितां एम्बुलेंस ज़रिए जाफ़राबाद जे इलाइक़े रोझान जमाली आंदो वियो। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली पोइरनि में हिकु बेवा, 4 पुट ऐं हिकु न्याणी छॾी आहे। पुटनि में फरीदुल्लाह ख़ान, शाहनवाज़ ख़ान, जावेद ख़ान ऐं उमर ख़ान जमाली शामिल आहिनि। जैकबाबाद में SDP पारां मरकज़ी अॻवान अल्ताफ़ जसकाणी जे मुख्य जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िलई सदर अब्दुल सत्तार जागीरानी, निज़ाम मस्तोई, अब्दुल नबी मक्सी, अब्दुल रज़ाक लाशारी, जमीला सूमरो, उमर सोलंगी, अब्दुल गफ़ूर थईम ऐं ॿियनि जी अॻवानी में SDP हाउस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जलूस कढियो वियो। रैली में नारी तहरीक जी औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि समेत शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत ॼाण बावजूदु अल्ताफ़ जसकाणी जे मुख्य जाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। असीं घुर था करियूं त अल्ताफ़ जसकाणी जा मुख्य जाबदार गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में तहरीक हलाई वेंदी। जैकबाबाद में 3 डिसंबर माज़ूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते अखियुनि खां माज़ूर बेरोज़गार माज़ूरनि पारां टाउन हॉल में तक़रीब कोठाई वई, जंहिंखे पीपल्स फाउंडेशन जे चेयरमैन आगा मुनीर पठान ख़िताब कंदे चयो त असां माज़ूर बे मुआशिरे जो हिसो आहियूं, पर सिंध हुकूमत असांखे 5% कोटा तहत नौकरियूं न ॾेई सघी आहे। असांजे माज़ूरनि जा माज़ूर कोटा तहत ऑर्डर कुझु सियासी माण्हुनि जे चवण ते पंहिंजनि सिफ़ारिशी माण्हुनि खे ॾिना पिया वञनि, जेके माज़ूर न आहिनि। इन मौक़े ते माज़ूरनि जो ज़िलई सदर इब्राहिम मंगी, जमील अहमद भयो, आसिफ़ सोलंगी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जोंगल लगोगोट हमज़ा झांगवानी में अणसुञातल हथियारबंद ट्रैक्टर फुरे फरार। पुलिस वारिसनि सां गॾिजी पेरो खयो, जेको गड़ी ते अॻो जे कचे वारे इलाइक़े में गुम थी वियो। कणक जे फसल ते हलंदड़ अली मुराद बंगलानी जो मैसी ट्रैक्टर 10 अणसुञातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते फुर कयो। मुतासिरनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज, SHO पारां ख़ातिरी कराइण ते एहतजाज ख़त्म। दोदापुर वेझो खीरथर केनाल वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर, 2 ॿारनि ऐं 1 औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में 1 साल जी आमना, 2 वरनि जी राबिया ऐं मुस्मात भागी ऐं जहंवर जखरानी शामिल आहिनि। सखर में अदालती हुकुम ते ॿेले खाते जो कब्ज़े हेठि आयल ज़मीन ख़ाली कराइण बाबति कचे में ऑपरेशन। पुलिस जी मदद सां 100 एकड़नि ते लॻल बोर ऐं फसल खे मशीनरी ज़रिए ड्राहे पट कयो वियो। सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच सखर जे हुकुम ते डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर सखर इफ़्तिख़ार आराई, न्यास टालपुर ऐं शमसुद्दीन खोसो पुलिस साण करे सिद्धूजा जे कचे में ऑपरेशन कयो। ऑपरेशन बावजूदु धाड़ेलनि जे कब्ज़े हेठि आयल 15,000 एकड़ खां वधीक ज़मीन ख़ाली न थी सघी। डहर की वासण रेहाना भुट्टो नौजवान इमाम बख्श मलिक सां घरां निकिरी पसंदि जो परिणो करे छॾियो। ॻोठ अल्ला जवायो भुट्टो वासण मुस्मात रेहाना भुट्टो पंहिंजे मुड़ुसु ॻोठ हाजी मलिक वासी इमाम बख्श मलिक सां गॾिजी मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त असां पसंदि जो परिणो कयो आहे, जंहिं बाद वारिस असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। अमानुल्ला भुट्टो, नज़ीर, मुनीर, अली हसन भुट्टो खां ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी मीडिया हाउस जे सदर GM बाबू ख़ास खैली जी अमड़ लाॾाणो करे वई। मरहूमा कुझु ॾींहं खां शुगर जे आर्ज़े में मुब्तला हुअण सबबि हैदराबाद जे ख़ांगी इस्पताल में दाख़िल हुई। संदसि जनाज़ा नमाज़ जामोद पार्क में अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़िन, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत करे सहाफ़ी सां ॾुख जो इज़हार कयो। दहकी में माज़ूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते अलख़िदमत फाउंडेशन घोटकी पारां माज़ूरनि में व्हील चेयर विरहाइण लाइ हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जा महिमान ख़ासि ADC घोटकी मोहम्मद मुस्तक़ीम हुआ, जॾहिं त तक़रीब में जमात इस्लामी जे मोहम्मद यूनिस मज़ारी, AC डहरकी रिज़वान नज़ीर, मुख़्तियारकार डहरकी अशरफ पिताफ़ी ऐं अलख़िदमत फाउंडेशन जे मोहम्मद ज़ीशान इनक़लाबी शिरकत कई। महिमाननि ख़िताब कंदे चयो त अलख़िदमत फाउंडेशन जो ही कमु तारीफ़ जोॻो आहे। अहिड़नि बेवस माण्हुनि खे माज़ूर चवण बजाए बाहिम्मत माण्हू चवणु घुरिजे। बोज़दारवरा में 78 वरियनि जे पीर संजो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। रिटायर्ड उस्ताद फ़तेह मोहम्मद बोज़दार सहाफ़िन अॻियां लुड़क लाड़ींदे चयो त 1917 खां मुंहिंजी खाते थियल ज़रई ज़मीन ते बासर मुइन अली बोज़दार, अली मुराद बोज़दार ऐं गुलण शेख कब्ज़ो करे 3 वेसा पाए विया आहिनि। हक़ घुरण ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूं मिस्कीन जी मदद कई वञे। ऐं डहकी में ऐवान सहाफ़त प्रेस क्लब जी सालियानी चूंड। जैकब न्यूज़ जो रिपोर्टर ज़फ़रुल्लाह समेजो पैनल समेत बिना मुक़ाबले कामयाब। नई चूंडियल बॉडी में सदर ज़फ़रुल्लाह समेजो, सीनियर नायब सदर तालिब हुसैन पहवार, नायब सदर अली नवाज़ अलवी, जनरल सेक्रेटरी गुलजार शर, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल कयूम सूमरो, इत्तलात सेक्रेटरी आमिर जान मलिक, फाइनेंस सेक्रेटरी कुतुबुद्दीन चाचड़ ऐं आसिफ मुनीर राजपूत ऑफिस सेक्रेटरी चूंडिजी विया।
ही हुयूं हिन वक़्तु ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।